श्री सुखमनी साहिब अष्टपदी टी पौड़ी 6। सगल पुरख में पुरख प्रधान, साध संग जाका मिटे अभिमान। आपस को जो जाने नीचा, सो गनिए सब ते ऊंचा। जाका मन होए सगल की रीना, हर हर नाम तिन घट घट चीना। मन अपने ते बुरा मिटाना, पेखे सगल श्रेष्ठ साजना। सुख दुख जन समदृष्टेता, नानक पाप पुण्य नहीं ले पा। सोई उत्तम सबनी में आ, जंहिंजो संतन जे संग में अभिमान मिटियो आ। जो पाण खे घटि थो सम्झे, सोई सभिनी खां ऊच या उत्तम आहे। जंहिंजो मन सभिनी जी खाक आहे, सोई सम्झे थो त हरि नाम हिकु हिकु हृदय अंदर आहे। जंहिं पंहिंजे मन जूं बुरायूं मिटायूं आहिनि, सो ॾिसे थो त सारी सृष्टिअ में हिकु सॼण साईं वसी रहियो आहे। जो सुख दुख खे हिकु दृष्टिअ सां ॾिसे थो, तंहिंखे पाप पुण्य जो लेप लॻे नथो। मन प्रबोध 37 खां 40 ताईं। जग रचना एक राम रची, जल में थल में एक सोइया। नूरी गोबिंद गाए मना, हल रोज रहम की राह। विरली गुरमुख कोई सुजान, जो जाने सुपने सब संसार। नूरी गोबिंद गाए मना, जप जगदीश्वर बारंबार। न चिंता चित्त में रख का तू, जग सारो चलन हार। नूरी गोबिंद गाए मनाए, सब माया का व्यवहार। ही सब ही बिनस तज जूठो ही जंजाल। नूरी गोबिंद गाए मना, दिस बीठो आए काल। नूरी गोबिंद गाए मना, दिस बीठो आए काल। जिन्ने जिया
राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम नानक निमाणो नाम प्युगाय सचखंड जो सनैयो सुनाय नानक निमाणो नाम प्युगाय सचखंड जो सनैयो सुनाय सतनाम 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 जी वाहे गुरु जी बोलो सतनाम 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 जी वाहे गुरु जी बेड़िया वारा रसूलाय परी किनारे मुँह पहुँचाय बेड़िया वारा रसूलाय परी किनारे मुँह पहुँचाय ईशा वेठो दे उपदेश पहरे पहनजो असलों की वेश ईशा वेठो दे उपदेश पहरे पहनजो असलों की वेश ईशा ईशा दिया सीसा 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 मोसेस बैठो पहाड़ी लतारी पहजन खे बैठो पार उकारे मोसेस बैठो पहाड़ी लतारी पहजन खे बैठो पार उकारे कीर्त दोनाय कीर्त दोनाय कीर्त दोनाय कीर्त दोनाय बेड़िया वारा रसूलाय परी किनारे मुँह पहुँचाय बेड़िया
श्याम दादा श्याम हरे हरे कृष्णा हरे राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम हरे कृष्णा दादा श्याम बेड़िया वारा सुनार परी किनारे मुँह पहुँचार बेड़िया वारा सुनार परी किनारे परी किनारे मुँह पहुँचार परी किनारे मुँह पहुँचार परी किनारे मुँह पहुँचार। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वेर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र, अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी, ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे थो पके निश्चय वारो, मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। जिजे कीन कहीं खान कहीं खेज जारे, ऐं चिंता खुशी का न्यारो, हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो, फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष त्यागे थो जो भलो ऐं बुरो, चिंता रहित जो न उमेदूं अरे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। शत्रु मित्र ऐं मान अपमान, थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो, रहे राज़ी सब ते, निंदा स्तुतिअ में साॻी रीत हले थो, धन घर मिल्कियत बिना ऐं शांति को अस्थिर चित्त वारो, सब्र में रहे जो सोई भक्त में जो प्यारो, सब्र में रहे जो सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण में जी
सोई भक्तमय सो प्यारो, सोई भक्तमय सो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो छो। नूरी ग्रंथ पेज 759 न्यापो। संतन खां मिलियो मूं अॼु ही न्यापो, हरि नाम गाए अथई नाम जीवन जो जियापो। गाए रोज गाए, गाए सुबह ऐं शाम, गाए नाम नाम जो गाइन प्या था सत धाम। गाए गाए सभिन सां मिली गाए मिली, गाए प्यारा एक राम नाम खिली खिली। निंड जे सुपनन में बि इहो राग गाए, बुध केर पियो पुकारे मुंहिंजा प्यारा नीह में न्यारा। अखियूं खोल केर पियो निहारे, नाम अथई तुंहिंजी जीवन सची निर्मल जिंदगी। नाम अथई सच्चो खजानो भक्ति सच्ची बंदगी। मैसेज।
This is the message that I received from the saints today. Sing the name divine. The name divine is the very breath of life. Sing each day and sing in the morning as also in the evening. Sing the name divine, which is being sung in all the 7 abodes. Sing and sing in unison with others. Sing only the name divine. Smilingly sing the name divine. Even in your dreams, sing the name divine. Just listen who is calling to you. O dear one, who you are full of love. Open your eyes and see who is gazing at you. The name divine is the pure and serene life. And the name divine is the treasure true and the worship true. Ram Raghuvar Ram Sita Ram 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 Raghuvar Ram Sita Ram 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 Raghuvar Ram Sita Ram 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 Raghuvar
नदीअ जे किनारे लहरुनि ॾे निहारे दिल जे दिल में हिकु मंत्र उचारे ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय 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 राम ओम श्री राम जय 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 राम न शास्त्र पढ़े थो न ॿियो कुछ जाने शास्त्र पढ़े थो न ॿियो कुछ जाने नाम बिना हो कुछ की न पछाणे नाम बिना हूँ कुछ की न पछाणे ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम न उन्य लगे थी न खाधे जी परवाह लगे थी न खाधे जी परवाह भरियल समूरा संदस आहिनि सा समूरा संदस आहिनि सा ओम श्री राम जय जय राम जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय 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 राम ओम श्री राम जय जय राम हिक हिक घड़ीअ जो वॾो मुल आहे हिक बि खिन हू विञाइण न चाहे हिक घड़ीअ जो वॾो मुल्ह आहे हिक बखिन हू विञाइण न चाहे चाहे सचो सो इंसान परूर थो पाए सोई इंसान परूर थो पाए सांत में अंजलि वेठो गीत गाए सांत में अंजलि वेठो गीत गाए वेठो गीत गाए बैठो गीत गाए ओम श्री राम जय जय राम जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम जय जय राम ओम श्री राम जय 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 राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय 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 राम नदीअ जे किनारे लहरुनि ॾे निहारे दिल जे दिल में हिकु मंत्र उचारे नदीअ जे किनारे
हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा राम 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 दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, हरे कृष्णा राम 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 दादा श्याम। राम तू रग रग में जो रमी, राम तू रग रग में क्यों रमी, अल्लाह तू राम भी तू, अल्लाह तू राम भी तू, इश्क तू श्याम भी तू, इश्क तू श्याम भी तू, राम राम सीता राम राम सीता राम, राम राम राधे श्याम, राम राधे श्याम, राम राम दादा श्याम, राम राधा श्याम, राम राम दादा श्याम, राम राम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, प्यारे पूना शहर वास्ते, प्यारे भारत वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। ऐं तव्हां सभिनि जे चरणनि में, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, श्री राम दरबार में अची वेहे थो। श्री राम जे भरिसां श्री राम जो मुख्य वज़ीर, चीफ मिनिस्टर भद्र ऐं ॿिया वज़ीर वेठा आहिनि। दरबार में ॿिया केतिरा ई अची इकट्ठा थिया आहिनि। ऐं श्री राम पंहिंजे वॾे वज़ीर भद्र ॾे निहारे थो। भद्र मुंहिंजा प्यारा, मूंखे तूं ॿुधाए, मां वञी की न सघियो आहियां। मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त मां जेकर चमड़ा पोश करियां, मां जेकर वञा बाज़ारुनि में वञा, न राजाई पोशाक पहिरे पर मामूली पोशाक पहिरे मां वञा बाज़ारुनि में वञा, चौंकनि ते वञा, जिते लोक इकट्ठा थियनि था उते वञा, वञी ॾिसां त लोकनि जी हालति कहिड़ी आहे। मूं ईअं कोशिशि कई। मां बेशक पंहिंजा शाहाणी वस्त्र भिटा करे मामूली इंसाननि जा वस्त्र पहिरे वियो हुउसि, पर मां पाण खे लिकाए सघियुसि की न हिकु हिकु सुञातो मूंखे चयूं ही त श्री राम आहे, ही त श्री राम आहे। इन करे मुंहिंजो चमड़ा पोश वञणु उनखे का बि माना नथी रहे। तूं मूंखे ॿुधाए, मुंहिंजा प्यारा भद्र, मुंहिंजा प्यारा वज़ीर, तूं मूंखे ॿुधाए, तूं वञी पियो बाज़ारुनि में, तूं वञी पियो केतिरनि मीटिंगुनि ते, तूं वञी पियो केतिरनि हंधनि ते जिते लोक मिलनि था, पोइ लोक छा पिया चवनि, मूं बाबति छा पिया चवनि, मूंखे तूं ॿुधाए। तॾहिं भद्र चवे थो, मुंहिंजा प्यारा साईं, जित वञा थो तुंहिंजी साख ई साख ॿुधां थो।
जित वञा थो त लोक पिया चवनि असीं कहिड़ा न सवाइ आहियूं जो असांखे श्री राम जहिड़ो राजा मिलियो आहे, जो राजा असां मां हिक हिक खे प्रजा जे हिक हिक इंसान खे पंहिंजे कुटुंब जो भाती करे सम्झे थो। केॾी न असांजी सार लहे थो, केॾी न असांजी संभाल लहे थो, खेसि असां मां हिक हिक वास्ते केॾी न चिंता आहे। श्री राम न फ़क़ति असांजो राजा आहे, पर श्री राम असांजो पिता ऐं असांजी माता बि आहे। त्वमेव माता च पिता त्वमेव। इहे अखर मूं हिननि कननि सां वरी वरी ॿुधा आहिनि। लोक केॾी न साराह कनि था, चवनि था श्री राम पंहिंजे पिता जे वचन रखण वास्ते कीअं न तख़्त ते विहणो हो, उन ॾींहुं बनवास क़बूल करे थो, 14 साल वन में वञे थो, वञी राक्षसनि खे निगुसार करे थो। 14 सालनि जे बनवास खां पोइ वरी असां वटि मोटियो आहे। शलही असां सां हुजे हमेशा हमेशा। शल अहिड़ो ॾींहुं न अचे जो श्री राम असां खां परे रहे। इहे अखर चही पोइ अखियूं हेठि खणी करे थो, अखियूं हेठि करे थो, श्री राम खेसि ॾिसे थो। श्री राम ॾिसे थो त अखियूं हेठि कयूं आहिनि, इन जी का माना हूंदी। इन करे श्री राम चवे थो बदर मुंहिंजा प्यारा, तो मूंखे फ़क़ति ॻाल्हि जो हिकु पासो ॿुधायो आहे। मां सम्झां थो ॿियूं बि के ॻाल्हियूं तो ॿुधियूं आहिनि जे तूं मूंखां लिकाइणु चाहीं थो। मां नथो चाहियां तूं मूंखां कुझु बि लिकाई, दिलि खोले मूंखे ॿुधाए, विदाउट फियर और फेवर, कंहिं बि डप खां सवाइ तूं मूंखे ॿुधाए। जेकॾहिं के मुंहिंजी नुक्तचीनी कंदा हुजनि त उहो मूंखां न लिकाए, छो त मूंखे सभु ॻाल्हि जी मालूम हुअणु घुरिजे, ख़बर हुअणु घुरिजे, जीअं मां अहिड़ीअ तरह पाण खे सुधारे सघां या लोकनि जी वधीक शेवा करे सघां। तॾहिं बदर चवे थो, अखियूं खणे थो मथे, चवे थो साईं मूंखे माफ़ कंदा, को बि वीचार कोन हुउमि त हिन ॻाल्हि जो तव्हां सां ज़िक्र करियां, पर जीअं त तव्हांजो हुकुम आहे मूंखे तव्हांजी आज्ञा मञणी पवे थी। बेशक के थोरा लोक आहिनि, बिल्कुलु थोरा, जे ईअं बि चई रहिया आहिनि त ही राम कहिड़ो कमु कयो। संदसि धर्म पत्नी सीता, रावण हुनखे भॼाए वियो, रावण हुनखे पंहिंजे गोद में विहारियो, सीता रावण जे गोद में वेठी, ऐं केतिरा महीना सीता रावण वटि गुज़ारिया। केतिरनि महीननि खां पोइ श्री राम वञी उनखे रावण जे चंबे मां बचायो, रावण सां लड़ाई कयई, रावण ते फतेह पाताई। केतिरनि महीननि खां पोइ सीता खे रावण जे चंबे मां बचाए पाण सां वठी आयो ऐं अची पाण सां गॾु रहायो अथई। राजा जो मिसाल त प्रजा वठे थी, असांजूं ज़ालूं पोइ ईअं कंदियूं, असांजूं ज़ालूं वञी परावनि मर्दनि सां रहंदियूं, परावनि मर्दनि सां रही वरी असां वटि ईंदियूं, असांखे चवंदियूं ॾिसो सीता खे कीअं श्री राम पाण वटि रहायो। रावण वटि केतिरा महीना सीता रही, तंहिं हूंदे बि राम खेसि पाण सां रहायो। राम ॿुधे थो, सोच में पइजी वञे थो, चवे थो मूंखे ख़बर हुई त के लोक ज़रूरु ईअं चवंदा, इन करे सीता खे वरी क़बूल करण खां अॻु मूंखे पक हुई त सीता पवित्र हुई। सीता जहिड़ी ॿी पवित्र स्त्री हिन पृथ्वीअ ते का विरले हूंदी। मूंखे पक हुई सीता पवित्र हुई, पर लोकनि जे करे मूं सीता खे चयो त तूं अग्नि परीक्षा ॾे।
अग्नीअ मां लंघे तूं ॾेखार त तो पंहिंजी जीवन पवित्र रखी आहे। ही सभु महीना जे तूं मूंखां परे रही आहीं ऐं सीता इन परीक्षा मां पास थी। मूं सम्झो सभिनी खे इहा ख़बर पवंदी ऐं को बि आङुर खणी मूं ॾे न पॉइंट कंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, श्री राम सोच में पइजी वञे थो। बेशक मां राजा आहियां, मूंखे पंहिंजा फर्ज़ पालन करणा आहिनि। राजा जो मिसाल बेशक प्रजा खणे थी। इन करे जेकॾहिं के ज़ालूं ईअं चवंदियूं पंहिंजनि मर्दनि खे त हू रांग कीन आहिनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, राम पोइ पंहिंजनि ॿियनि वज़ीरनि ॾे निहारे थो। ॿियनि वज़ीरनि खे चवे थो, मुंहिंजा प्यारा, तव्हीं मूंखे ॿुधायो त जेका बधर ॻाल्हि करे रहियो आहे सा बराबरि हक़ीक़त आहे या न। छो त जेकॾहिं के माण्हू ईअं ॻाल्हाइनि था त तव्हां बि ज़रूरु ॿुधो हूंदो, तव्हांखे बि ज़रूरु ख़बर हूंदी। ऐं मां को बि क़दम खणां तंहिंखां अॻु मां चाहियां थो मूंखे इन ॻाल्हि जी, इन हक़ीक़त जी पक थिए। ॿिया वज़ीर बि कदु हेठि करे चवनि था त असीं तोखां लिकाइण नथा चाहियूं, पर जेकी बधर चई रहियो आहे सो सच आहे। के जुज़वी लोक आहिनि, के थोरा लोक आहिनि, के थोरा माण्हू आहिनि जे पाण में ईअं सुसपुस कंदा आहिनि त ही श्री राम छा कयो। ही कहिड़ो मिसाल अयोध्या जे लोकनि जे अॻियां श्री राम रखियो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहे अखर ॿुधी श्री राम पूरे सोच में पइजी वञे थो। दरबार बर्खास्त करे थो। मुख्य वज़ीर खे ऐं ॿियनि वज़ीरनि खे चवे थो, तव्हीं भल हींअर दरबार छॾे वञो। ॿिया लोक जे अची कठा थिया आहिनि, सभिनी खां मोकिलाए थो। चवे थो, मां चाहियां थो त कुझु वक़्तु मां पाण सां अकेलो हिते वेठो हुजां। सभु नमस्कार करे सिर झुकाए श्री राम जी आसीस वठी दरबार हाल मां निकिरी वञनि था। श्री राम सोच करे थो, वीचार करे थो। ॻूढ़े वीचार में पइजी वियो आहे त मां हींअर कहिड़ो क़दम खणां। पाण खे चवे थो, मां राजा आहियां। राजा खे पंहिंजा फ़र्ज़ आहिनि, राजा खे पंहिंजा फ़र्ज़ पालन करणा आहिनि ऐं इन्हनि फ़र्ज़नि पालन करण में जेकॾहिं खेसि का बि क़ुर्बानी करणी पवे त उनखे पुठिते न मोटणो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असां पंहिंजनि ॾींहंनि में ॾिठो न एडवर्ड द 8th, एडवर्ड अठों कीअं तख़्त ते वेहे थो। यूनाइटेड किंगडम इंग्लैंड जे तख़्त ते वेहे थो 1936 में। 1936 में संदसि पिता जॉर्ज द 5th, पंजों जॉर्ज गुज़ारे वञे थो ऐं संदसि वॾो पुटु जो ड्यूक ऑफ विंसर हो, ड्यूक ऑफ विंसर तख़्त ते वेहे थो 1936 में। 1936 में वेहे थो, पर 1936 खां अॻु ई हुनजी दिलि कंहिं स्त्रीअ सां वञी लॻी हुई ऐं उहा स्त्री अॻे शादी कयल हुई। संदसि नालो मिसिस सिम्पसन। तव्हां मां घणनि खे शायदि यादि न बि हुजे, झूनी ॻाल्हि आहे। 1936 माना 64, 66 वरे अॻु, 66 वरे अॻु जी ॻाल्हि आहे। पोइ कीअं न पंहिंजनि काउंसिल ऑफ मिनिस्टर्स खे चवे थो, किंग एडवर्ड द 8th चवे थो, मां मिसिस सिम्पसन सां शादी करणु चाहियां थो। मिसिस सिम्पसन पंहिंजे घोट खे डिवोर्स ॾियणु चाहे थी। अमेरिकन स्त्री हुई, पंहिंजे घोट खे डिवोर्स ॾियणु चाहे थी ऐं हूअ बि चाहे थी ऐं मां बि चाहियां थो त असां ॿिन्ही जी शादी थिए। मां जे चुक नथो करियां त तिनियनि में प्राइम मिनिस्टर बॉल्डविन हो ऐं बॉल्डविन चवे थो, इहा ॻाल्हि
इंग्लैंड जे बादशाह जे शान ते नाहे त का स्त्री जा डिवोर्स ॾेई पंहिंजे पतीअ खे ऐं अची राजा सां शादी करे। इहा ॻाल्हि राजा जे शान ते नाहे। ऐं मां नथो चाहियां त इन ॻाल्हि ते असीं का मंज़ूरी ॾेई सघंदासीं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वॾो सुवाल थी पवे थो। ऐं नेठि राजा खे चवनि था त तूं ॻोल्हि, या तूं मिसिस सिम्पसन सां शादी कर या तूं इंग्लैंड जे तख़्त ते वेह। उन राति जो ही एडवर्ड द 8 ताराज़ीअ में तोड़े थो। पंहिंजे अॻियां कल्पना में ताराज़ी ॾिसे थो। ताराज़ीअ जे हिक पुर ते मिसिस सिम्पसन खे विहारे थो, ॿिए पुर ते पंहिंजो छट, यूनाइटेड किंगडम जो राजा, राजा जो छट उहो रखे थो ॿिए पुर ते। ॾिसे थो मिसिस सिम्पसन जो पुर हेठि थिए थो, छट उन जो पुर मथे चढ़ी वञे थो। ॿिए ॾींहुं फ़ैसिलो करे थो, चवे थो मां राजा ई छॾण लाइ तयारु आहियां, पर मां मिसिस सिम्पसन खे नथो छॾे सघां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पोइ खेसि कंहिं हंधि गवर्नर करे रखनि था, उते गवर्नर थी वञी कमु करे थो। मां भायां थो बहामास या किथे, उते वञी गवर्नर थी कमु करे थो, पर तख़्त पंहिंजो एब्डिकेट करे थो। श्री राम जे अॻियां साॻियो सुवालु अचे थो, पर श्री राम चवे थो राजा खे पंहिंजा फ़र्ज़ पालन करणा आहिनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, भारत जी संस्कृति इन हिकु ॻाल्हि ते ॿधल अथव त तव्हीं पंहिंजे फ़र्ज़ खां परे न रहिजो, पंहिंजा फ़र्ज़ पालन कजो। बी ट्रू टू योर ड्यूटी। योर ड्यूटी इज़ द रोल दैट गॉड हैज़ गिवन यू टू प्ले इन दिस ग्रेट अनफोल्डिंग, एवर अनफोल्डिंग कॉस्मिक ड्रामा ऑफ लाइफ। हिक हिक खे पंहिंजो पार्ट करणो आहे। इहो पार्ट आहे तव्हांजो स्वधर्म। तव्हीं पंहिंजे स्वधर्म खां परे न रहिजो, पंहिंजो स्वधर्म पालन कजो। ऐं स्वधर्म पालन करण में जेकॾहिं तव्हांखे केॾी बि क़ुर्बानी करणी पवे त उन खां पुठिते न पइजो। हिक पासे सीता, ॿिए पासे तख़्त। राम चवे थो मूंखे राजा जा फ़र्ज़ पालन करणा आहिनि, मां का बि क़ुर्बानी करण लाइ तयारु थियां। फ़ैसिलो करे छॾे थो त सीता मां क़ुर्बान करण लाइ तयारु आहियां। न त सीता हिन जे अंग जो अंग हुई। यकदमि पंहिंजे भाउ लक्ष्मण खे माण्हू मोकिले थो। लक्ष्मण अचे थो। लक्ष्मण अची ॾिसे थो श्री राम कंहिं ॻूढ़े वीचार में आहे ऐं संदसि मुंहुं मां ईअं नज़र पियो अचे त श्री राम ख़ुशि कीन आहे। श्री राम दुखी आहे, खेसि को दुख सताए रहियो आहे। अचे थो, अची भाउ जे अॻियां बीहे थो, मुंहिंजा प्यारा भ्राता तूं दुखी पियो लॻीं, सबबु कहिड़ो छा आहे मूंखे ॿुधाए, का बि ॻाल्हि हुजे मां उनखे वञी मुंहुं ॾींदुसि। तॾहिं श्री राम चवे थो कंहिं बि ॻाल्हि खे मुंहुं ॾियण जी ज़रूरत कीन आहे। मूं फ़ैसिलो कयो आहे, जंहिं फ़ैसिले बाबति लक्ष्मण मां को बि बहस नथो करणु चाहियां। छो जो श्री राम सम्झो त लक्ष्मण खे जॾहिं ख़बर पवंदी त ही ज़रूरु सीता जो पासो खणंदो। श्री राम चयो मां पाण सीता जो पासो खणां, पर मां ॾिसां थो त मां लाचार आहियां। इन करे पंहिंजे भाउ लक्ष्मण खे चए थो लक्ष्मण मां हिन ॻाल्हि बाबति बहस नथो करणु चाहियां, पर तोखे हींअर ई वञी सीता खे रथ में चाढ़े खेसि वठी वञिणो आहे गंगा नदीअ जे कंठ ते। उते तपोवन आहे, उते को आश्रम आहे, महर्षि वाल्मीकिअ जो आश्रम। उन जे ॿाहिरि तूं सीता खे छॾे वरी वापसि अकेलो मोटी अचु। तोखे सीता खे वापसि हिन महिलात में न वठी अचिणो आहे। सबबु कहिड़ो, छो? गुस्ताखी माफ़,
पर सबबु कहिड़ो, सीता मुंहिंजा प्रभु तोखां सवाइ कीअं रही सघंदी, सीता लाइ त हिकु हिकु ॾींहुं मौत जो ॾींहुं थींदो, तोखां परे कीअं रही सघंदी। तॾहिं श्री राम खेसि ॿुधाए थो त सबबु हीअ आहे जो के बि लोक ही ॻाल्हियूं करे रहिया आहिनि ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजो मिसाल अहिड़ो हुजे जो कंहिं बि वक़्तु को बि माण्हू उनजो अजोग फ़ाइदो वठे। मूंखे पंहिंजा राजाई फ़र्ज़ पालन करणा आहिनि ऐं इन्हनि फ़र्ज़नि पालन करण में मूंखे जेकॾहिं का बि क़ुर्बानी करणी पवे त मूंखे पुठिते असुल न हटणो आहे। मूं इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे, लक्ष्मण तोखे इहो कमु करिणो पवंदो, तूं बि वञी इहो कमु कर ऐं मां बि हींअर वञा थो पंहिंजे कोठीअ में, मां वञी अकेलो वक़्तु पाण सां गुज़ारणु चाहियां थो। इहे अखर चई श्री राम पंहिंजे कमरे में वञे थो। लक्ष्मण त दहिलजी वियो, ही ॿुधी त ही छा थी रहियो आहे, मां त सम्झी नथो सघां। जेकॾहिं के माण्हू चवनि था कुझु, मां वञी उन्हनि खे सिधो करियां, छा आहे श्री राम बाबा था चवनि। हेॾी अग्नि परीक्षा थी, जंहिं परीक्षा ते सभु उते हाज़ुर हुआ, तिन ॾिठो पंहिंजनि अखियुनि सां त कीअं सीता माता असांजी अग्नीअ मां लंघे वई। उन लाइ को बि शक आणणु, मां वञी उन्हनि खे सिधो करियां। पर ॾिठाई जंहिं श्री राम वियो पे, अखियुनि मां ॻोढ़ा पे ॻरिया, उहे ॻोढ़ा ज़मीन ते किरिया पे ऐं ज़मीन ते उन्हनि ॻोढ़नि जा निशान, जीअं न माण्हू पंधु कंदो आहे त फुटस्टेप्स उन्हनि जा कदम छपिजी वेंदा आहिनि, ॼण त हिन ॻोढ़नि ते पे पंधु कयो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, लक्ष्मण वञे थो सीता वटि, सीता खे पंहिंजी माता करे सम्झंदो हो, चवंदो सीता माता। कॾहिं लक्ष्मण सीता जे मुंहं में कीन निहारियो, कॾहिं मुंहुं कीन ॾिठई, 3 ॾींहंनि में कोड पंहिंजो हूंदो हो, हमेशह हुनजा पेर ॾिसंदो हो, कॾहिं मुंहुं ॾे कीन निहारियई। चएसि थो सीता माता, कंधु हेठि अथसि, सीता माता मूंखे राम हुकुम कयो आहे त मां तोखे गंगा नदीअ जे कंठ ते वठी वञा। सीता चयो मां तयारु आहियां, मूं सम्झो पे त तोखे चवंदो, मां तयारु आहियां। साड़ियूं कढी रखियूं अथमि, मणिया कढी रखिया अथमि, हीरा जवाहर हिकु पेतीअ में विझी रखिया अथमि, इहे सभु असीं पाण सां खणी हलंदासीं। मां हली उन्हनि खे विराईंदसि, अॼु राति उते रही सुभाणे असीं मोटी ईंदासीं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, लक्ष्मण अॻियां, सीता पुठियां, तंहिंजे पुठियां दासियूं ऐं दास, उहे इहे पेतियूं जंहिंमें हीरा जवाहर पिया आहिनि, साड़ियुनि जूं ॻठड़ियूं, उहे खणी अचनि था। दासियूं ऐं दास इहे ॻठड़ियूं ऐं पेती रथ में रखनि था। सीता रथ में चढ़ी वेहे थी, लक्ष्मण सीता सां गॾु नथो वेहे। लक्ष्मण सुमंत्र जेको कोचवान हो, सुमंत्र तंहिंसां गॾु वञी थो वेहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सॼो वक़्तु लक्ष्मण जे दिलि में आंधमांध, ही कहिड़ो कमु मूंखे मिलियो आहे, केॾा ई कम मूं श्री राम जा कया आहिनि, ॾुखिया ॾुखिया कम, पर ही सभ खां ॾुखियो कमु, अहिड़ो ॾुखियो कमु श्री राम मूंखे कॾहिं की न ॾिनो। मां कीअं माता खे उते छॾे ईंदुसि, वाल्मीकीअ जे आश्रम जे ॿाहिरां खेसि मां ईअं छॾे मोटी कीअं सघंदुसि, मां त सम्झी नथो सघां। के कलाक लॻी वञनि था, रथ पियो हले पियो हले पियो हले, नेठि अची गंगा नदीअ जे कंठ ते पहुतो आहे। गंगा नदीअ जे कंठ ते मुंहिंजा प्यारा भाउरो, 2 ॼणा रथ मां लहनि था, सीता माता, लक्ष्मण, सुमंत्र, 2 गंगा माता खे प्रणाम कनि था ऐं निवरी गंगा माता जे चरणनि में प्रार्थना रखनि था। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जीअं लक्ष्मण प्रार्थना करे रहियो हो, ओचितो ई ओचितो संदसि मुख मां कीक निकिती, ॼण त खेसि ॾाढो सूरु थी रहियो आहे। कीक निकिती, किरी पियो, धरतीअ ते किरी पियो। तॾहिं सीता निहारियो, सीता बि वेठे प्रार्थना कई,
पर हिन प्रार्थना में सुजाग थी निहारे थी चए थी मुंहिंजा प्यारा भाउ लक्ष्मण तोखे छा थियो आहे ओचितो के को छातीअ में सूर त की न पियो आहे या ईअं आहे त पहिरियों ई भेरो तूं श्री राम खां परे रहियो आहीं फ़क़ति हिकु ॾींहं लाइ असीं आया आहियूं अॼोकी राति रुगो हिते गुज़ारे सुभाणे वरी असीं मोटी हलंदासीं तूं दिलगीर छो थो थी तुंहिंजे मुख मां हेॾी कीक छो निकिती आहे मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं तॾहिं लक्ष्मण सीता माता खे चवे थो कीक निकिती बराबरि छो त जो कमु मूं ते अॼु रखियो वियो आहे उनखां वधीक ॾुखियो कमु मूं ते कॾहिं की न रखियो वियो ऐं मां उहो कमु कंदे पियो ॾकां मूंखे डपु पियो लॻे मां ई छा करे रहियो आहियां मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं जेकॾहिं तव्हीं चाहींदा त ॻाल्हि जो धाॻो हिते रखां वरी ॿीअ विस्पति ते वधीक हिन जो ज़िक्र कंदासीं हींअर वक़्तु पूरो थियो आहे 8:15 लॻा आहिनि इन करे पर पाण सां असीं अॼु इहो वीचार खणी वञूं त का बि क़ुर्बानी असांखे करणी पवे पंहिंजे फ़र्ज़ पालन करण में असीं पुठिते न हटूं हीउ खेल आहे सॼो संसार हिकु खेल आहे हीउ खेल पूरो थी वञे थो जॾहिं असांजूं अखियूं दाइमा तौरु बंदि थी वञनि थियूं असांजी उमिरि नेठि घणा साल थींदी कंहिंजी उमिरि 60 साल थींदी कंहिंजी 70 कंहिंजी 100 बि थी सघे थी कंहिंजी 110 बि थी सघे थी पर नेठि उहो ॾींहुं अचे थो जॾहिं असांखे हिन खेल मां रिटायर करिणो पवे थो उन वक़्तु सचुपचु असीं ॾिसूं था त हीउ त सभु खेल हो खिन जो खेल हो इन खिन जे खेल में मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं ईअं न थिए जो असीं पंहिंजे फ़र्ज़ पालन खां मुंहुं मोड़ियूं हिक हिक खे पंहिंजा फ़र्ज़ आहिनि पिता खे पंहिंजा फ़र्ज़ आहिनि माता खे पंहिंजा फ़र्ज़ आहिनि ॿारनि खे पंहिंजा फ़र्ज़ आहिनि टीचर्स खे मास्तरनि खे प्रोफेसर्स खे पंहिंजा फ़र्ज़ आहिनि विद्यार्थियुनि खे पंहिंजा फ़र्ज़ आहिनि जेके नौकरियूं कनि था तिन खे पंहिंजा फ़र्ज़ आहिनि जेके नौकरियूं ॾियनि था तिन खे पंहिंजा फ़र्ज़ आहिनि हिक हिक खे पंहिंजो फ़र्ज़ु करिणो आहे इहो फ़र्ज़ु आहे उहो पार्ट जो प्रभु असांखे ॾिनो आहे तव्हीं वञी ही पार्ट करियो हिन खेल में इन करे शल पंहिंजो फ़र्ज़ु पालन करण में का बि क़ुर्बानी असांखे करणी पवे शल उनखां परे न थियूं इहा प्रार्थना रोज़ प्रभुअ जे चरणनि में कयूं ॾिसो तव्हीं गृहस्थी आहियो तव्हांखे आकयूं आहिनि पोइ तव्हांखे केॾियूं क़ुर्बानियूं करणियूं पवनि थियूं इहे क़ुर्बानियूं करण में असांजी जीवन ठहे थी जीअं जीअं वञूं था असीं वधीक वधीक क़ुर्बानी कंदा तीअं तीअं वधीक जेका असांजे अंदरि आत्मिक शक्ति असां मां हिक हिक जे अंदरि पई आहे उहा वञे थी खुलंदी वञे थी खुलंदी वञे थी खुलंदी नेठि असीं बि अहिड़ी अवस्था थिए थी जो प्रभुअ में समाइजी वञूं था ओम ब्रह्म कृपा ही केवलम कृष्ण कृपा ही केवलम गुरु कृपा ही केवलम ओम शांति शांति शांति।
प्रभु तेरी ही कृपा से सब काम